अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। नए साल में पाकिस्तान ऐं भारत विच में कैदियन जी फ़हरिस्तन जी ॾे वठ। पाकिस्तान पंहिंजे कैदियन जी लिस्ट भारतीय अख़्तियारनि हवाले करे छॾी। पढ़ी खाते जे तर्जमान ताहिर इंदराबी चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में मुआहिदे तहत साल में 2 भेरा कैदियन जी फ़हरिस्तन जी मटासटा कई वई। पाकिस्तान में 257 भारतीय कैदियन जी फ़हरिस्त ॾे वठ कई वई। ॿिन्हिनि मुल्कनि विच में न्यूक्लियर इंस्टॉलेशन जी फ़हरिस्त ते बि ख़यालनि जी ॾे वठ थी आहे। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में पढ़ी खाते जे तर्जमान वधीक चयो आहे त पाकिस्तान यमन तकरार जे पुरअमन हल लाइ इलाइक़ाई कोशिशनि जी आजियां करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे वली अहद सां राब्तो कयो। गॾियल अरब अमारात जे सदर ताज़ो पाकिस्तान जो दौरो कयो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में नए साल जी शानदार आजियां। न्यूयॉर्क टाइम्स स्क्वायर ते हज़ारे माण्हुनि पारां 2026 जी आमद ते जश्न। बर्तानिया में टेम्स दरिया के किनारे आतिशबाजी जो दिल फरेब मुजाहरो। पेरिस में लाइट शो। दुबई में बुर्ज खलीफा ते शानदार आतिशबाजी। इस्लामाबाद, लाहौर, कोयटा ऐं पेशावर में आतिशबाजी सां 2026 जी आजियां। कराची में गवर्नर हाउस समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते आतिशबाजी। हज़ारे माण्हू शरीक। सखर जे लैंस डाउन पुल रंगनि ऐं रोशनियनि सां जरकी वई शानदार आतिशबाजी। सदर ऐं वज़ीर आज़म पारां क़ौम खे नए साल जी मुबारकबाद। आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान चैलेंजनि खां महफ़ूज़ नाहे, पर गॾियल इतिहाद सां मुश्किलातनि ते ज़ाब्तो आणींदासीं। 2025 वतन जे दिफ़ा जे हवाले सां सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो। उमीद आहे त 2026 जो हर ॾींहुं मुल्की सालमियत ऐं भाईचारे जी ख़ुशख़बरी आणींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर बरादरी शाह तरफ़ां पिणु नए साल जूं वाधायूं। नए साल की शुरुआत ते पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में जबरदस्त तेजी। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1600 का वधिक पॉइंटन जो इजाफो। 100 इंडेक्स 1,75,500 पॉइंटन की सतह का वधी वियो। हुकूमत पारां आवाम के नए साल जो तोहफ़ो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में लाथ। पेट्रोल 10 रुपया 28 पैसा ऐं डीज़ल 8 रुपया 57 पैसा फ़ी लीटर सस्तो। नोटिफिकेशन जारी। अघ में घटताई बाद पेट्रोल की फ़ी लीटर कीमत 253 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल की नई कीमत 257 रुपया 8 पैसा फ़ी लीटर मुक़रर। पीटीआई पारां सेनेटर सैफुल आबड़ो जी नाअहली लाइ सेनेट चेयरमैन सां राब्तो। ओन अब्बास पारां सेनेट सेक्रेटरीट में सैफुल आबड़ो जी नाअहली लाइ दरख़्वास्त जमा। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सैफुल आबड़ो 27वीं तरमीम ते पार्टी पोज़ीशन जे ख़िलाफ़ वोट ॾिनो। मेंबरनि खे लिखत में आगाह कयो वियो हो त तरमीम ख़िलाफ़ वोट ॾियणो आहे। 63A तहत सैफुल आबड़ो जी नाअहली लाइ इलेक्शन कमीशन खे लिखियो वञे। बानी पीटीआई जो एक्स अकाउंट बंद करण वारो केस 21 जनवरी ते ॿुधणी लाइ मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर तरफ़ां लिखत में हुकुम जारी। अदालत लाॻापियल धुरियुनि खे जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। सिंध जे नए आईजी जावेद आलिम ओढो उहिदे जी चार्ज संभाले वरिती। सेंट्रल पुलिस ऑफिस में नए आईजी सिंध खे गार्ड ऑफ ऑनर पेश। शहीदनि जी यादगार ते हाज़िरी। जावेद आलिम ओढो चयो आहे त आईजी सिंध मुक़रर करण ते सिंध हुकूमत जो थोराइतो आहियां। सिंध वासी आहियां। सिंध जे मसइलनि जी ख़बर आहे। आईजी सिंध वधीक चयो आहे त कबीलाई जहिड़ा कराईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। रुस्तम जहिड़ा मौक़िया रोकण जी कोशिश कंदसि। न्यूयॉर्क जे मेयर ज़हरान ममदानी क़ुरान पाक ते उहिदे जो हलफ़ खणी वरितो। 34 वरहनि जो ज़हरान ममदानी न्यूयॉर्क जो पहिरियों मुस्लिम मेयर बणिजी वियो। हलफ़ खणण वक़्तु ज़हरान ममदानी ॾाॾे ऐं ॾाॾी ऐं ॿिन्हिनि जा क़ुरान पाक इस्तेमालु कया। ज़हरान ममदानी 4 नवंबर 2025 ते चूंडनि में 50% खां वधीक वोट खणी कामयाबी हासिल कई हुई। मशाइक़ वेझो नौजवान घरू परेशानियुनि खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ मीर मोहम्मद लाखो में मुनीर अहमद लाखो पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। वारसनि मूजिबि नौजवान घरू परेशानियुनि खां तंग अची इंतहाई क़दम खंयो आहे। सालेपट में बिरादरी तकरार तां क़तल थियल नौजवान जो लाश थाणे आॾो रखी धरणो। शंभाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में तकरार तां गुज़िरियल ॾींहुं अब्दुल मजीद शंभाणी मारिजी पियो हो। वाक़े ख़िलाफ़ वारिस रापा एहतजाज। औरतुनि ऐं मर्दनि पारां लाश रखी एहतजाज। कातिलनि खे पिटूं ऐं पाराता। वारसनि चवणु आहे त ॼञ वठी वञी रहिया हुआसीं त हमिलो करे नौजवान खे क़तल कयो वियो।
जवाबदारनि ज़ुल्म कयो आहे। जल्द कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। भिटशा में शादी न कराइण ते पीटसन बिजली जे पोल ते चढ़ी वियो। ॻोठ शेर खान मलूखाणी वासी बशीर मलूखाणी पारां तंबूर चौक ते पोल ते चढ़ी आपघात जी कोशिश। पुलिस रेस्क्यू अमले ऐं शेरियुनि वॾे जदोजहद बाद पीटसन खे हेठि लाथो। वारसनि मूजिबि पीटसन जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि इलाज हलंदड़ आहे।